इश्को सिंध सां असांजो प्यारो सिंध सां सिर सिंध लाइ ॾींदासीं सिर सिंध लाइ ॾींदासीं इहो इक़रार सिंध सां असांजो इश्को सिंध सां। असां वटां अमली तौरु न आहिनि मरणियूं, जिस्मानी तौरु जुदाई हिकिड़ो फितरी निज़ाम आहे जंहिंखे केरु न रोके थो सघे, को हुनजो को हल ई आहे। उहा शइ थियणी आहे, जिस्मानी तरह जुदा थियणो आहे, पर नज़रियाती ज़हनी दिली इल्मी तरह माण्हू हमेशह ज़िंदा आहिनि जेके सरवर नवाज़ बुघिया साहिब जीअं जाखोड़ खाहोड़ सॼी ज़िंदगी उन्हनि जी हिकिड़ो शेवो रहियो आहे। विरची न विरची जा हुई जीअरी वारी हुननि जी हिकिड़ी हुई। सरवर नवाज़ साईं जी ॻाल्हि साईं महबूब साईं त 7वीं क्लास खां कई, पर मुंहिंजो संदन जेको ॾेख वेख जो सिलसिलो थियो हुओ 1992 में, जॾहिं असांजे थाणे बोला खान जे हाई स्कूल खे हायर सेकेंडरी जो दर्जो मिलियो। साईं उते सब्जेक्ट स्पेशलिटी जे हिसे सां उस्ताद थी आया, असां बि उते उस्ताद हुयासीं। साईं जी हिकिड़ी अलॻि दुनिया हूंदी हुई। असां वटि इल्मु अदब जो एतिरो सिलसिलो हो कोन। कोहिस्तान जी धरती वॾेरो को मुल्क, उते इल्मु अदब जी ॻाल्हि करणु ॼण त को वॾो ॾोह को गुनाह, वॾो हिकिड़ो अजीब माहौल हो, उते घुटियल सुटियल माहौल हो। उनजे करे कंहिंखे कुझु ईंदो हो त चुपचाप में वीचारो। असां वटि हिकिड़ो सन जो हजाम हूंदो हो, उन रुॻो हिकु दफ़ो झंडो पंहिंजे दुकान ते हयो त 4 साल चोरी जे केसनि में ॿधो पिए कुटियो पिए, ऐं उहो हिकु दफ़ो झंडो हयईं पंहिंजे घर ते। केॾो हिकिड़ो घुटियल माहौल, हुन में साईं सरवर खे शायदि कंहिं ॿुधायो या वरी ॾिठईं जो त कुझु न आहे त पोइ ख़ामोश दुनिया। असांजी कचहरी कॾहिं कॾहिं थींदी हुई। साईं माशाल्लाह इल्म जो गहरो ख़ामोश दुनिया जा माण्हू हूं बि अंदर में भरियल हूंदा आहिनि। ख़ाली माण्हू जेको आहे न, चवणी आहे सिंधीअ जी त ख़ाली पेट गोड़ घणो, दोल जेको आहे अंदरों ख़ाली हूंदो आहे वॼंदो घणो आहे। सखणी कुनी उभामे घणो, जिन वटि हूंदो न आहे उहे ॻाल्हाईंदा घणो आहिनि। जिन वटि इल्मु हूंदो आहे उहे मोती आहिनि, हीरा आहिनि। ज़ाहिर हीरनि खे कंहिं किचिरे में त उछलाइबो कोन, जिते उन्हनि जो क़दुरु ॾिसंदा उते ई उहे हीरा रखंदा आहिनि। त साईं सरवर नवाज़ साहिब वटि इल्म जा हीरा हुआ, हीरा हुआ, ऐं हुन जिते उन्हनि जो क़दुरु ॾिठो थिए उते हुन पेश कया। साईं जी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे तजुर्बे जी उबतड़ हुई। साईं चयो साईं जेके बि प्रोग्राम कया उहे पंहिंजे सिर्फ़ु पाण वटां कया। हालांकि इहा शइ मुमकिन कंहिं चङे भले खां बि नाहे। ज़रूरु माण्हू दुनिया जी धरतीअ ते 2 हथनि जी ताड़ी वॼंदी आहे, हिक ॿिए खां हेल्प वठंदो आहे। साईं जे काफ़ी प्रोग्रामनि में हाल सारू असांजी बि हुन सां सपोर्ट रही। ऐं साईं जी हिकिड़ी जेका सचाई हुई, सादगी हुई, प्रोग्राम जे अंदरि इंतिहाई घटि ख़र्च, मुख़्तसर पर बामक़सद ऐं हिकिड़ो काराइतो कमु। साईं सरवर नवाज़ बुघियो साहिब कोहिस्तान जी धरती ते जेके 5-8 साल असां सां गॾु रहिया, हुन में हिकिड़ी ईअं ॻाल्हि चोरियूं त साईं मुंहिंजी दिलि चए थी त आउं अव्हां सां गॾु शाम मल्हायां। मूं हुनखे चयो त यार असां ईअं ॿुधो आहे कंहिं ॾाहे जो कौल आहे त दुनिया में जेतिरो माण्हू घणो मशहूरु थींदो एतिरो हुन सां हसद साड़ वधंदो, दुश्मनियूं वधंदियूं। असीं इहा शइ इन शइ खां पाण खे बचाइण था चाहियूं। इन जे लाइ वॾियूं शख़्सियतूं पयूं आहिनि धरतीअ ते, वॾा इल्म जा अकाबर, अदीब, स्कॉलर, दानिश्वर। कोठड़ी जो शहर ॾिसण में त टुटल भॻल तबाह थियल शहर थो नज़र अचे, गिटियूं रोड रस्ता वैरानियूं, पर जे शख़्सियतूं हिते ॾिसजनि त शुरू खां वठी इल्म में, अदब में, ऑफिसर्स, सियासतदान, माना वॾी लेवल जा माण्हू हिन कोठड़ीअ जे धरतीअ ते थी गुज़रिया आहिनि ऐं मौजूदु बि आहिनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त हुननि खे शायदि हालात साथ नथा ॾियनि या कुझु पंहिंजे इल्म जी सभु को करे थो पियो, पर मुआशिरे खे सुधारण लाइ केतिरे क़दुरु कुझु थी सघियो न थी सघियो आहे। हिते जे इल्मु अदब जे मामले में या दुनिया जे तालीम जे हवाले सां एतिरो हिते जूं सहूलियतूं कारगर आहिनि। असां मैट्रिक बि हिते कई, इंटर कोटड़ी में कई, ऐं असांखे हितां इल्मु मिलियो आहे। इन करे असीं इहो न चवंदासीं त हिते इल्मु कोन्हे, पर जेतिरियूं शख़्सियतूं आहिनि, जहिड़ा वॾा दाना हिते थी गुज़रिया आहिनि, उन लेवल ते असांखे शायदि उहे शयूं नज़र नथियूं अचनि। बहरहाल साईं जे ज़िद जे आॾो असांखे पंहिंजा हथियार फिटा करणा पिया ऐं असां हिकिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो। साईं मूंखे चयो त सिकंदर ख़ान का लाइब्रेरी आहे, उन में प्रोग्राम कंदासीं। साईं जोए साहिब खां टाइम वठी आयो सदारत लाइ।
साईं जोइ साहिब जी ज़ौफ़ुल उमरी वॾी ॼमार 100 जे लॻभॻि। ऐं मूं वरी सिकंदर लाइब्रेरीअ जूं सीढ़ियूं ॾिठियूं। मूं चयो साईं साईं वीचारे खे ज़िंदगी जो अंत कोन्हे आणो हिन सीढ़ी तां चाढ़े तो थोरो ख़ुशहाल माहौल में निकिरूं। हुन चयो यार असांजे फ़क़ीरी हाल में त एतिरी गुंजाइश आहे। बहरहाल संगत साहब जो वरी साथ वठी करे असांजो करे अञा नई नई उस्ताद जे हैसियत सां भर्ती मुंहिंजी 1650 रुपया असांजी पघार हुई तॾहिं पोइ वञी 1.25 लख ते पहुती। पर शुरूआति असांजी ईअं हुई 1650 बेसिक पे हुई असांजी। ऐं बहरहाल उहो प्रोग्राम थियो। जोयो साहिबु तबियत नासाज़ जे करे अची न सघियो। डॉक्टर बलोच साहिब खे पोस्ट में मोकियल दावतनामो मिलियो ऐं पाण अची सघिया। डॉक्टर बलोच साहिबु सदारत कई। इब्राहिम मुंशी साहिबु सिंध जो तमामु वॾो शाइर पंहिंजे आवाज़ में पाण उते अची ॿ टे गीत पढ़िया ऐं ॿियूं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हुन में शरीक थियूं। इहा सरवर नवाज़ साईं कामरेड जाम साकी साहिबु बि आयो। उन तकरीर में हिकिड़ी ॻाल्हि कई जेका काविश 3-4 कालमी ख़बर करे सुबुह जो छपे छॾी त मौलवियुनि में मूं पहिरियों मुस्लमान ॾिठो। वठी जो कामरेड जूं ॻाल्हियूं हूंदियूं अजीब ग़रीब। सुबुह मां बाएताल मची वियो अथव। छा मुस्लमान हिकिड़ो ई आहे छा भला? इहो कामरेड छा चयो आहे? असांखे फ़ोन अचणु लॻा हुआ ही छा आहे तूं पाण खे मुस्लमान सॾायो ॿिया मुस्लमान न आहिनि? चइबो जे चयो आहे उहो ई पंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत कंदो। मूं त न चयो आहे। न वरी मूं हुन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे न पोइ वारी कई आहे। चयो कामरेड जाम साकी आहे, छापियो काविश अख़बार आहे, ॿिन्ही सां राब्तो कयो तव्हां। बहरहाल उन खां पोइ सरवर नवाज़ सां असांजी जेका न्याज़मंदी क़ाइमु थी उहा मरण घड़ी ताईं क़ाइमु रही। असां हुन जे लाइ दुआ गुआ आहियूं। मुंहिंजे नज़र में हू हिकिड़ो इंतिहाई सचो माण्हू, मुख़लिस माण्हू, खाहोड़ी माण्हू, जाखोड़ी माण्हू, गुरबत में, तंग दस्तीअ में, बेहालीअ में, कसम पुरसीअ में, कमज़ोरीअ में, पर हिकिड़ो जामे इंसान हो, वसीह माण्हू हो, बलीग माण्हू हो, महिनत कश माण्हू हो, अणथक माण्हू हो, सचो माण्हू हो। असीं हुन जे लाइ दुआ गुआयूं। अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। हुनजे पोयरनि खे पोयर बचा हुजनि या वास्तेदार दोस्त हुजनि, सभिनी खे हुनजे छॾियल पोरे खे पोखियल बाग़ खे आबियारी करण जी तौफ़ीक़ ॾे। पाण सभु इनशाअल्लाह कोशिशि कंदासीं जेको असांजे विस में हूंदो पाण असां हुनजे पोखियल ॿूटनि खे पाणी ॾियण जी कोशिशि कंदासीं। तव्हां सभिनी जा तुराइता आहियूं। तव्हांजा लख कुर्ब, वॾा अहसान, वॾा तोरा